इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या। हर किस्म जी हम्द सना वॾाई वाखाण किबरियाई अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरहक जे लाइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते गुज़िश्ता जुमअतुल मुबारक ते नमाज जे उनवान ते कुरान पाक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी अहादीस की रोशनी में चंद नसीहतूं पेश कयूं हुसीं पर अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है तो अल्लाह साईं असां के ज़िंदगी में तब्दीली आण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हफ़्तो पूरो गुज़री वियो पर मुसलमान जेके नमाज़ी 4 ॼणा 8 ॼणा हुआ से ही हुआ माशाअल्लाह।
को बि नमाज़ी इज़ाफ़ी कोन थियो। माना क़ुरान पाक जो ही समूरियूं आयतूं ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके फ़रमान हुया उहे सभ जा सभु असांजे मथे खां मथों मथों गुज़रंदा विया हलिया। असांजो मुसलमानी ज़मीर, असांजी दिल इन शइ खे क़बूल करण जे लाइ तयार ई कोन्हे का। असांजो नानो मरहूम रहमतुल्लाहि अलैहि मोहम्मद खान मिसाल ॾींदो हो, चवंदो त जेॾी महिल बि तव्हां अल्लाह जे मामले में अचो, जेॾी महिल बि मस्जिद में अचो या ॿाहिरि हुजो, क़ुरान जी ॻाल्हि कयो, हदीस जी ॻाल्हि कयो, अल्लाह रसूल जी ॻाल्हि कयो, नमाज़ जी ॻाल्हि कयो, त ओॾी महिल ही जेका तव्हांजे सीने जे अंदरि दिल जो प्यालो आहे न, उन प्याले खे इन मामले में दाख़िल थियण खां पहिरियां उबतो करे, खाली करे, धोई साफ़ सुथरो करे, पोइ अची करे मस्जिद में वेहंदा करियो, पोइ क़ुरान जूं ॻाल्हियूं कंदा करियो, पोइ हदीस रसूल जूं ॻाल्हियूं कंदा करियो। पोइ छा थींदो? जो इहो प्यालो जॾहिं खाली हूंदो, साफ़ सुथरो हूंदो, पाक हूंदो, त पोइ इन में इहे पाकीज़ा शयूं दाख़िल थींदियूं ऐं इहो प्यालो, इहा दिलि इन्हनि पाकीज़ा शयुनि खे कैच कंदी। पर जेकॾहिं तव्हांजे दिलि जे प्याले में पहिरियों ई गंद भरियो पियो आहे, पहिरियों ई प्यालो फुल लॻो पियो आहे, उन में इहा सोच आहे दुनियावी घुमण फिरण, खाइण पीअण, मस्तियुनि मौजनि, हरामखोरी, नशियात, वेड़ झेड़े जी सोच पहिरियों ई उन में मौजूदु आहे। हू गंद सां किचिरे सां प्यालो भरियो पियो आहे त ही शयूं बाक़ी किथे जॻह वठंदियूं। पोइ ही ॻाल्हियूं जेके पाक ॻाल्हियूं हूंदे सभु मथां मथां गुज़रंदियूं वेंदियूं हलियूं। शायदि असांजो हाल बि ईअं ई आहे, तॾहिं त असांजी ज़िंदगी में का बि तब्दीली कान थी अचे। वगरना नमाज़ जूं केतिरियूं ॻाल्हियूं बयानु कयूंसीं त रब पंहिंजे रसूलनि खे बि पाबंद करे छॾियो। मता तव्हां चओ त असीं रब जा दादला आहियूं, रब जा बाना आहियूं, रब असांखे रसूल करे छॾियो, हाणे असांजी मर्ज़ी आहे नमाज़ पढ़ूं न पढ़ूं, रब असांखे माफ़ु करे जन्नत ॾेई छॾींदो। रब गारंटी ॾेई छॾी आहे तव्हां रसूल ऐं नबी आहियो, तव्हां पाक आहियो, सैयद आहियो, हाणे जन्नत। न, नमाज़ तव्हांखे पढ़णी आहे हेतिरी हद ताणी जो ग़ज़वा तबूक जो मौक़ियो आहे। सही बुखारी शरीफ़ जा अल्फाज़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं काफ़िर नमाज़ खां सीड़ाए छॾियऊं। हालांकि जिहाद अज़ीम कमु आहे, दुश्मन सां जंग हले पई थी। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम विढ़नि पिया, ज़ुहर नमाज जो टाइम निकिरी वियो हलियो, वेड़ हले पई। असर नमाज जो टाइम निकिरी वियो हलियो, वेड़ हले पई। मगरिब नमाज जो टाइम आयो, वेड़ हले पई, मगरिब निकिरी वई हली। इशा नमाज जो टाइम आयो, इशा नमाज जो टाइम निकिरी वियो हलियो, अञा जंग हले पई, वेड़ हले पई। जीअं ई राति थी, वेड़ ख़तम थी, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर आहे छा चयो हो? ऐं अल्लाह हिननि काफ़िरनि जे घरनि खे तूं जहन्नम जी बाह सां भर। छाजे लाइ? असां सां विढ़िया आहिनि इन जे करे। छाजे लाइ? तुंहिंजा दुश्मन, तुंहिंजे रसूल जा दुश्मन इन जे करे। मुसलमान शहीद कया अथनि इन जे करे। न अल्लाह हिननि ज़ालिमनि असांखे नमाज़ खां सीड़ाए छॾियो, असांखे नमाज़ खां परे करे रखियऊं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि खे बि बददुआ ॾिनी जिन्हनि जो दीन सां, इस्लाम सां, नमाज़ सां टके बराबरि को ताल्लुक़ न आहे। उन्हनि जे लाइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआऊं पिया कनि। हालांकि अल्लाह जे तरफ़ां रुख़्सत आहे, जेकॾहिं तव्हांजी नमाज़ निकिरी वई आहे त पोइ तव्हां पढ़ो। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, तव्हांखे ॻाल्हि विसरी वई हली, पढ़ंदड़ आहियो पर अचानक विसरी वई हली, या थकल टुटल आहियो, या बादुकात बीमार, डॉक्टर वटि वियो, डॉक्टर आराम जी दवा ॾेई छॾी, सुई हणी छॾी, हमरा आयो, घर सुम्ही रहियो, मंझंदि को राति आधी ताणी सुतो पियो, पोइ उथियो आहे, फ्रेश आहे, हाणे इनखे रुख़्सत आहे, त
तो पहिरियां ज़ोहर पढ़, पोइ असर पढ़, पोइ मगरिब पढ़, पोइ इशा पढ़, पर पढ़णी आहे। अल्लाह जे तरफ़ां नरमी आहे, उज़ुर जी हालत में, मजबूरी जी हालत में, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पोइ बि बददुआऊं पिया ॾियनि त अल्लाह इन्हनि जे घरनि खे बाह सां भर, जो इन्हनि मूंखे मुंहिंजे साहबा खे नमाज़ खां सिराए छॾियो आहे। एतिरी नमाज़ अहमियत वारी शइ आहे। असां मुसलमाननि जी इहा सोच में, दिलि जे प्याले में इहा शइ दाख़िल थिए ई कान थी, माना के इहो असांजो प्यालो पहिरियां ई पलीती सां भरियो पियो आहे। रब जे क़ुर जा फरमायो इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, बेशक नमाज़ माण्हुनि खे बुछड़ाइनि खां, बुराइनि खां रोकींदी आहे। नमाज़ जुमे वारे ॾींहुं पढ़ी वेंदा आहियूं, नमाज़ जे बारे में ॻाल्हियूं बि ॿुधी वेंदा आहियूं, पोइ बि विची नमाज़ ते कोन आयासीं, नमाज़ पढ़ंदे हुए साॻा गुनाह कयासीं, माना असां नमाज़ पढ़ी ई कोन विया आहियूं। रब जो क़ुरान सचो आहे त नमाज़ रोकींदी आहे, न रोकियईं त सम्झ नमाज़ पढ़ी ई कोन्हे का। इहो 8 ॾींहुं जेको रब ते थोरो करणु आयासीं न, इहो थोरो बि असांजे पंहिंजे मोह में आहे, बल्कि मोहम्मद करीम जी हदीस मुबारक आहे। हदीस में फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता ईंदा आहिनि, खुशबूदार कपिड़ो खणी ईंदा, जंहिं माण्हू आजिज़ी सां, इनकिसारी सां, नेक नियती सां, रब जी रज़ा खाते, रब जो हक़ सम्झंदे, पंहिंजो पाण खे बानो सम्झंदे नमाज़ पढ़ियईं, इख़लास सां नमाज़ पढ़ियईं, पोइ फ़रिश्ता छा कंदा आहिनि, उहा नमाज़ खुशबूदार कपिड़े में वेढ़े करे जंहिंमहिल मथे रवाना थींदा आहिनि, फ़रिश्ता जेके गस में मिलंदा आहिनि, मरहबा मरहबा मरहबा, ही कहिड़े ख़ुशि नसीब माण्हू जो अहिड़ो खुशबूदार अमल। फ़रिश्ता जवाब ॾींदा, ही अल्लाह ताला जे फिलाणे बानी जो अमल आहे, फिलाणी बानी जो अमल आहे, नमाज़ आहे। रब्बुल आलमीन जा समूरा आसमाननि जा फ़रिश्ता अहलन व सहलन मरहबा ख़ुशि थियनि था, इहा नमाज़ मथे वेंदी आहे, हली आसमाननि जा दरवाज़ा किरास करे। पर जेके ख़ाली बसि 8 ॾींहं पढ़णो आहे, नमाज़ में को तवज्जो कोन्हे, का हाज़िरी कोन्हे, नमाज़ पढ़ीसूं पोइ बि गुनाह करणा आहिनि, पोइ बि व्याज खाइणो आहे, पोइ बि चोरी करणी आहे, पोइ बि गार गंद करिणो आहे, पोइ बि ॾाढ़ी जा जनाज़ा कढणा आहिनि, ऐं पोइ बि असांखे नशा पता सभु कुझु करणा आहिनि, पोइ नमाज़ असां कहिड़ी नियत सां पढ़ंदासीं? नमाज़ कहिड़ी नियत सां था पढ़ूं? हिकु पढ़ूं कोन, पढ़ूं त इहे नियतूं, ऐं जेका पढ़ूं सो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गैर तरीक़े ते, ठुगनि वारी नमाज़, जल्दी वारी नमाज़, अबनि ॾाॾनि वारी नमाज़, पोइ नमाज़ पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो थियो? नमाज़ आहे जेका ज़िंदगी में तब्दीली आणे, नमाज़ आहे जेका चेंजिंग आणे, नथी आणे त सम्झो नमाज़ पढ़ी ई कान्हे का, इहा ॻाल्हि बि मथां वई हली। अल्लाहु अकबर कबीरा, नमाज़ जी वॾी अहमियत आहे। असां मुसलमानी नाते सम्झूं इन ॻाल्हि खे, वक़्तु वेंदो हलियो ॾाढा ॾुखिया थींदासीं। 29 सिपारो सूरतुल मारिज खणो, अल्लाह से फरमायो यवद्दुल मुजरिम लौ यफ्तदी मिन आज़ाबि यौमिदिन बिबनीहि व साहिबतिहि व अखीहि व फसीलतिहि अल्लती तुवीहि व मन फिल अर्दि जमीआ। समूरे जा समूरा गुनाहगार महशर मैदान में गॾु कया वेंदा। हर हिकु गुनाहगार इहा तमन्ना कंदो, मुंहिंजा मौलाई करीम मुंहिंजे माउ खे, मुंहिंजे पीउ खे, मुंहिंजी घरवारी खे, मुंहिंजी औलाद खे, समूरो जेको कुझु दुनिया जहान में आहे सभ खे जहन्नम में विझ, मूंखे जन्नत में विझ, मूंखे छुटकारो ॾे। रब्बुल आलमीन फरमायो कल्ला इन्नहा लज़ा नज़्ज़ाअतन लिशवा तदउ मन अदबर व तवल्ला व जमअ फअवा। न बदबख्तो ॿुधो, इहो रब्बुल आलमीन वटि निज़ाम ई कोन्हे को, रब्बुल आलमीन वटि इहे फ़ैसिला ई कोन आहिनि जो हिकिड़नि जी सज़ा ॿियनि खे ॾे। रब वटि इहा नाइंसाफ़ी ज़ुल्म आहे कोन। जेके ॾोहारी थी आया, जेके ॾोह जेकी करे आया, उहे जहन्नम में पवंदा। जहन्नम जी बाह अहिड़ी आहे जंहिं बि जिस्म खे वठंदी त जिस्म खे छड़ो छड़ो करे छॾींदी, ज़रा ज़रा करे छॾींदी। हिकिड़ा गुनाहगार व जमा फअवा, उहे माण्हू जिन दुनिया खे गॾु करे ॻणींदा विया, रब जी राह में ख़र्च न कयूं, न ज़कात ॾिनऊं, न उशर ॾिनऊं, न सदक़ात व ख़ैरात ॾिनऊं, न रब जे दीन जी ज़रूरियात खे पूरो कयूं। जेॾी महिल बि उन्हनि खे हक़ ॾांहुं, सच ॾांहुं, ख़ैर ॾांहुं सॼो वेंदो हुयो, रब जी तौहीद ॾांहुं, क़ुर ॾांहुं सॼो वेंदो हुयो, अदबर व तवल्ला, पुठ फेरे करे, हाँ करे, वॾाई करे, आकड़ करे, अरड़ा थी करे हलिया वेंदा, हलिया हा। रब फरमायो इन्हनि जे लाइ जहन्नम मुक़द्दर आहे, इन जा बाह में उछलाया वेंदा, जेका बाह जिस्म खे साड़े करे ज़रियूं ज़रियूं करे छॾींदे। इल्लल मुसल्लीन, रग ते रब ऐलान कयो, सिवाय नमाज़ियुनि जे। नमाज़ी बि कहिड़ा?
फजर पढ़न वारा बाकी चारन खां छुट्टी करण वारा नाना, ज़ोहर असर मगरिब पढ़न वारा इशा फजर की छुट्टी करण वारा नाना, हफ्ते में हिकड़ी जुमे की नमाज पढ़न वारा नाना, और साल में हिक नमाज ईद पढ़न वारा। फरमाई नाना इल्लल मुसल्लीन अल्लदीना हुम अला सलातिहिम दाइमूना, नमाजी बि उहे नमाजी इन शरफ जा हक़दार थींदा जेके 5 वक़्ता नमाज़न ते हमेशगी इख्तियार कन था, हमेशा पढ़न था। हफ्तो पढ़ियो, महीनो पढ़ियो, 6 महीना पढ़ियो, साल पढ़ियो, पोइ आस्ते आस्ते हमरा थकंदा विया, पोइते थींदा विया, अला इहे बि ना ता हयात नमाज़न ते पाबंदी कयूं। सोने ईसा अलैहिस्सलाम जिन जी अम्मड़ सोनी मरियम अलैहिस्सलाम जमल हमल थियो पेट में, मुड़स आहे को शादी काने थियल, मुआशरे वारा घट वध ॻाल्हाइण लगा, या उख्त हारून मा कान अबूक इम्रा सौइ व मा कानत उम्मुक बगिया। ए मरियम न तुंहिंजो भाउ अहिड़ो, न तुंहिंजो पीउ अहिड़ो, न तुंहिंजी माउ अहिड़ी, तूं ही ॿार पेट में किथां खणी आई आहे। अंदाज़ो लगाए सोनी मरियम परेशान थी वही हली ते, अल्लाह मुझा रब करीम ही एडो वॾो, समझो था केॾो वॾो इल्ज़ाम आहे, केॾे वॾो पाक दामनी ते दाग आहे। अल्लाह ही रब्बुल आलमीन फरमायो मरियम तू परेशान न थी, तू वञ, यो खजी जो वण अथई, ने खजी जे हेठों वेह। हालांकि मुद कोन्हे का खजी जी, पर जेॾीमहिल बि तोखे बुख लॻे त इन खजी जी काठी खे वठी लोॾो ॾिजा, तरो ताज़ा खजूर छणी पवंदियूं, तूं खाइजां। ऐं इन खजी जे हेठों इहो चश्मो ते उन मां पाणी पी, तूं माठ करे ॾी, ॿाहिरि माण्हुनि सां ॻाल्हाई न। जेॾीमहिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो, वरी माण्हू ही छा मरियम, हेॾो वॾो ग़लति कमु, अलाह जे तरफ़ां इल्हाम थियो मरियम तूं न ॻाल्हाए। फ़ाशारत इलैहि, इशारो करे इन नंढड़े ॾांहुं, कहिड़ो नंढड़ो ईसा अलैहिस्सलाम, झोली जी उमिरि वारो, जेको नंढड़ो ॿार ॼमे झोली आहे, पिंगे में पियो आहे। फ़ाशारत इलैहि, इशारो कयईं तो मूंखां न पुछो, इन खां पुछो। जेॾीमहिल उन खां पुछण लॻा त चई क़ाल इन्नी अब्दुल्लाहि आतानियल किताब व जअलनी नबिया। ओ ज़ालिमो तव्हां मुंहिंजे अम्मड़ ते इल्ज़ाम पिया लॻायो, पर ॿुधो ऐं ईसा अलैहिस्सलाम रब जो बानो आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ़ मूंखे बिना पीउ जे पैदा नाहे कयो, मूंखे बिना पीउ जे पैदाइश जो शर्फ़ बि अता कयो अथसि, पर अञा इन नंढड़ी उमिरि में ई आहियां त रब्बुल आलमीन मूंखे नबी करे छॾियो आहे, नबी चई छॾियो आहे। रब्बुल आलमीन जने प्यारे पैगंबर ते छा फरमायो, औसानी बिस्सलाति वज़्ज़कात मा दुमतु हय्या। ओ मुसलमानो, बालिगो, नौजवानो, ताक़तवारो, ॿुधो ॿुधो, नंढड़ो ॿार आहे जेको अम्मड़ जी झोली में आहे, उहो ई ॿुधाए पियो त रब मूंखे नबी ठाहियो आहे। नबी ठहण खां बाद में रब मूंखे इहो हुकुम ॾेई छॾियो आहे, जेसीं ताणी आऊं ज़िंदा हूंदुसि तेसीं ताणी रब जी नमाज़ पढ़ंदुसि ऐं ज़कात ॾींदो रहंदुसि। ऐं रब्बुल आलमीन मूंखे पंहिंजे माउ पीउ जो नाफ़रमान न बणायो आहे, ऐं शकी न आहियां, ऐं नालाइक न आहियां, ऐं पंहिंजी माउ जो फर्मा बरदार आहियां, ऐं पंहिंजे अम्मड़ जो ख़्याल एतिराम रखण वारो आहियां। हे कहिड़ा सुहिणो ईसा अलैहिस्सलाम चए थो रब मूंखे हुकुम ॾिनो आहे त ता हयात नमाज़ पढ़णी आहे, नमाज़ूं पढ़ंदे पढ़ंदे छॾणी कान्हे का नमाज़ विचो वारी नाहे पढ़णी। अल्लाह ऐलान फरमायो लक़द अख़ज़ल्लाहु मीसाक़ बनी इस्राईल व बअसना मिनहुम 12 नक़ीबा। रब्बुल आलमीन सूरह माइदा आयत नंबर 12, 13, 14 में ज़िक्र फरमायो बनी इस्राईल, वॾी क़ौम, वॾा ख़ानदान, वॾी नबियनि जो वॾो सिलसिलो इन क़ौम में गुज़रियो आहे। खोड़ सारा नबी इन क़ौम इसराइल में गुज़रिया। रब्बुल आलमीन फरमायो मूं बनी इसराइलन खां वाइदो वरितो हुयो, उन्हनि में मूं 12 कबीला बणाया, 12 सरदार, पर उन्हनि सभिनि खां मूं इहो ई वाइदो वरितो हुयो त इन अक़मतुमुस्सलात,
जेकॾहिं तव्हां नमाज़ जी पाबंदी कई नमाज़ पढ़ंदा रहियो आतैतुम ज़कात ऐं तव्हां ज़कात ॾींदा रहियो व अक़रतुमुल्लाह क़र्दन हसना ज़कात खां अलावा तव्हां सदक़ात व ख़ैरात दिलि सां वधि में वधि ॾींदा रहियो मूं रब्बुल आलमीन जो बि अव्हां सां वाइदो आहे त आउं रब मदद में अव्हां सां गॾु हूंदुसि इन्नी माअकुम आउं तव्हां सां गॾु हूंदुसि लउकफ़िरन अन्कुम सय्यआतिकुम आउं रब बि तव्हां सां वाइदो थो कयां तव्हांजा गुनाह मिटींदो रहंदुसि ऐं रब्बुल आलमीन तव्हां सां वाइदो थो कयां तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदोमाव फमन कफ़र बअद ज़ालिका मिनकुम फ़क़द ज़ल्ल सवाअ अस्सबील पर ॿुधो जेकॾहिं इहो वाइदो क़बूल करण खां बाद में इहो मूं रब्बुल आलमीन जो फरमान अचण खां बाद में जेकॾहिं तव्हां वाइदे ख़िलाफ़ी कई आहे जेकॾहिं वरी बेनमाज़ी थी वियो हलिया जेकॾहिं वरी बेज़काती थी वियो हलिया जेकॾहिं सदक़ात व ख़ैरात में कंजूसी करणु लॻो त यादि रखी छॾियो मूं रब जी मदद बि अव्हां खां परे थी वेंदी आहे हले मूं रब्बुल आलमीन जी रज़ा अव्हां खां रुठी वेंदी आहे हले मूं रब्बुल आलमीन जे तरफ़ां अव्हांखे जेको बख़्शिश जो मिलंदड़ शर्फ़ हूंदो उहो बि ख़तमु थी वेंदो हलियो पर आख़िरत जी कामयाबी जेका हतमी ऐं हमेशगी वारी कामयाबी आहे उहा कामयाबी तव्हां खां खसिजी वेंदी हली महरूम थी वेंदा हलिया ऐं तव्हां गुमराहनि में थी वेंदव हलिया पोइ उन्हनि बदबख़्तनि अल्लाह जो क़ुर चए थो नमाज़ छॾे ॾिनी ज़कात ॾियणु छॾे ॾिनऊं अल्लाह जी राह में सदक़ात व ख़ैरात करणु छॾे ॾिनऊं रब्बुल आलमीन उन्हनि ते अज़ाब कया रब्बुल आलमीन जो क़ुर चए थो फबिमा नक़दिहिम मीसाक़हुम लअन्नाहुम वजअलना क़ुलूबहुम क़ासिया उन्हनि छा कयो नमाज जो वाइदो करे इस्लाम क़बूल करे रब्बुल आलमीन जी तौहीद माबूद बरहक़ीयत जो ऐलान करण खां बाद में बेनमाज़ी थी विया हलिया ज़कात ॾियणु छॾे विया हलिया सदक़ात व ख़ैरात ॾियणु छॾे विया हलिया रब फरमाए थो इन्हें दगाबाज़ी जे करे इन्हें बेवफ़ाई जे करे मूं रब उन्हनि जे मथां लानत जा कोड़ा वसाया मूं रब्बुल आलमीन उनखे तबाह करे छॾियो मूं रब्बुल आलमीन उन्हनि जी दिलनि खे सख़्तु करे छॾियो कंहिंजे लाइ क़ुरान जे लाइ नमाज जे लाइ तूं ई रब जी रहमत खां महरूम थी विया हलिया पोइ छा थियो ओ जिन्हनि रिश्तेदारनि जे करे औलाद जे करे माल मता जे करे यारनि दोस्तनि जे करे महफ़िलनि कचहरियुनि जे करे रब फरमाए थो जिन्हनि नमाज़ ऐं ज़कात ऐं रब जे दीन खे छॾे ॾिनो अल्लाह फरमाए थो मूं उन्हनि जे विच ते उन्हनि जे दिलनि में सख़्ती पैदा करे हमेशह जे लाइ हिक ॿिए जो दुश्मन करे छॾियो मान असांजे मुआशिरे जी हालत ॾिसो त आहे प्यार मोहबत आहे का मवदत आहे का ख़ैर ख़वाही आहे सभु इन शइ जा नतीजा अथव जो तव्हां आउं कलमो पढ़ियो वेठा आहियूं कलमे जी माना छा आहे कलमो पढ़ियो यानी रब जा हक़ अदा करण जो तव्हां इक़रार करे छॾियो आहे वाइदो करे छॾियो आहे अल्लाह से छा फरमायो सूरत आराफ़ 9 सिपारे में अल्लाह से फरमायो जेॾी महिल आदम अलैहिस्सलाम जी समूरी औलाद जेका क़यामत में पैदा थींदड़ आहे उनजा सभु रूह पैदा करे रब सभिनी खां वाइदो वरितो अलस्तु बिरब्बिकुम छा कहिड़ो जो रब न आहियां ऐं इबादत जे लाइक़ु न आहियां मुंहिंजी हमेशह इबादत करण जो इक़रार कयो था न कालू भला व रब्बिना छो न असांजा रब ज़रूरु हमेशह तुंहिंजी इबादत कंदासीं हमेशह तोखे पंहिंजो माबूद बरक मञींदासीं तुंहिंजी इबादत जे हक़नि में असां पुछते कोन हटंदासीं कमज़ोरी कोन ॾेखारींदासीं तोसां बेवफ़ाई कोन कंदासीं अंदाज़ो लॻाए हीअ रब सां आलम अरमाह में वाइदो थियल आहे पैदाइश नबी रसूल कलमा मुसलमान या आलिमी मस्जिद मदरदाबाद जी ॻाल्हि आहे पर जेको पहिरियों वाइदो आलम अरवाह में करे आया हो रब जो क़ुर जो चयो आहे कंहिंखे यादि सां रब सां को वाइदो करे आया थी नमाज़ न पढ़ण जा नतीजा इहे अथव हिकिड़े ॾींहुं तव्हां जुमो पढ़िया निकितुसि जुमे ते ॾिसो घणा माण्हू वेठा आहिनि असांजो सॼो ई ॿाहिरि स्टाफ भरियो पियो हूंदो हींअर बि दुकाननि ते ऐं नौजवान जा वालिद साहब हिते मस्जिद में हूंदा पर नौजवानूं ॿाहिरि धिका पियूं खाइनि इहा नौजवानूं औलाद पोइ घर वरी पीअनि जा मुंहुं पटींदा आहिनि माउनि जी बेइज़ती कंदा आहिनि ऐं इहा जेका वालिदैन आहिनि इहे बि अहिड़ी औलाद में ख़ुशि आहिनि इन्हनि जे साम्हूं सिधा आहिनि अंदाज़ो लॻाए जेॾी महिल कुतुबो ख़तमु थींदो न पोइ तव्हां ॾिसंदो आहियां त ईअं लाइनूं लॻंदियूं आहिनि असांजी औलाद जे बारे में असांखे इहा सोच आहे इहा संजीदगी आहे
कोई जुमे ते बयान कयोसीं त नबियनि पंहिंजे औलादनि खे कीअं नमाज़ जी तालीम ॾिनी। मोहम्मद करीम पंहिंजी औलाद जे बारे में छा चयो त लठ लड़कियल हुजे। साहबा किराम जा तज़किरा कंदासीं त हुनजे घरनि में लठियूं लड़कियल हूंदियूं हुयूं। ख़बरदार मता रब रसूल जे मामले में अॻिते पोइते थियण जी कोशिशि कई अथव। अॼु जे दौर में असांजी औलाद असांखे सिधो कई वेठी आहे। माउ पीउ वीचारा मजबूर बेवस लाचार छो थिया आहियूं पैसो कोन्हे तॾहिं न न रब रसूल सां बेवफ़ाई जे करे अल्लाह तव्हांजे औलाद असांजे औलाद जे ज़हन मां दिलि मां ज़बान मां अखियुनि मां कननि मां इहो हया कढे छॾियो आहे त हीअ बि को मुंहिंजो पीउ आहे, हीअ बि का मुंहिंजी अम्मा आहे जिन्हनि मुंहिंजे ख़ातिर एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे मूंखे एसी ताईं पहुचायो आहे। जुमो पढ़ी निकितासीं त ॿाहिरि बोलड़ी वारो दबड़क 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 ही दुकानूं ॾिठमि इहे बि ख़ाली, पीर बख़्श वारी दुकान बि ख़ाली, यूनुस वारी दुकान जी होटलूं इहे बि ख़ाली। सिर्फ़ु उहे ई जेके बीठा जेके दुकान जा मालिक आहिनि दुकान जे अंदरि बीठा जेके ॻाल्हाइनि, बाक़ी सभु हिते मस्जिद जे साम्हूं जेको ग्राउंड आहे हिते दबड़क 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 ते सभु जा सभु बीठा। ईअं असां मुस्लमान आहियूं। भोलड़ियूं नचण ई नचाइण में ॾिसण में ऐं इहे निभागा जेके जादूगर असां उन में ख़ुशि आहियूं। ॾिसनि पियो अखियुनि जो जादू कनि पिया, असां परेशान ही छा पिया कनि, वॾो कमाल करे छॾियो। कमाल ही नज़र कोन थो अचे, अल्लाह रसूलुल्लाह जो फरमान कमाल नज़र कोन थो अचे। सहाबा किराम ऐं औलिया किराम अंबिया किराम जूं कुर्बानियूं कमाल नज़र कोन थियूं अचनि। ही सोहणी मरियम जो हींअर वाक़ियो बयानु कयोसीं, इहो कमाल नज़र कोन थो अचे त रब जी कीअं प्यारी ऐं दादली थी त रब्बुल आलमीन खे केॾा वॾा शर्फ़ ॾिना। अले हज़ार साल क़बल जो वाक़ियो आहे, क़ुरान नाज़िल थिए खे बि कमो पेश 1500 साल थिया आहिनि, अञा ताईं इहो वाक़ियो ॻाइजे पियो। क़यामत ताईं अलाए केतिरियूं नस्लूं केतिरा वक़्तु ईंदा इन मरियम अलैहिस्सलाम जी तारीफ़ कई वेंदी, पाक दामनी बयानु कई वेंदी। कॾहिं असांजी सोच चेंज थींदी, कॾहिं ज़िंदगी में तब्दीली ईंदी। उहे ॻोढ़ा जा ॻोढ़ा थी करे मरी वेंदासीं हलिया। जनाज़े नमाज़ जूं दुआऊं कोन अचनि, वुज़ू जो तरीक़ो कोन अचे, कलमो पढ़णु कोन थो अचे। असांजी औलाद खे जमाने नमाज़ जी जनाज़े जी दुआ कोन थी अचे, जो मुंहिंजे पीउ मुंहिंजे अमड़ जी मैयत पई आहे ऐं पोइ दुआ पढ़ी रब खां दुआ। रस्मनि में जो असीं पूरा आहियूं, ख़बर कोन्हे का न दीन जी सोच जी त नमाज़ एतिरे क़दुरु अहम शइ आहे, ज़कात एतिरे क़दुरु अहम शइ आहे, रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ एतिरे क़दुरु अहम शइ आहे। भले अल्लाह जी ज़ात खां अलावा दुनिया में आहे छा? आहे कुझु बि का ज़ात? ऐं त सम्झा थो कुझु बि कोन्हे को, अल्लाह जी ज़ात खां अलावा ॿियो कुझु आहे ई कोन। जेकॾहिं उहा रब जी ज़ात बि असां खां रुठल हुजे, नाराज़ हुजे, रब्बुल आलमीन असां गुनहगारनि खे पंहिंजे दर में घुराइण जी रहमत असां खां कसे छॾियले, त पोइ असांजी ज़िंदगी असांजो जिस्म गंद जो गंद आहे, कहिड़ो फ़ाइदो आहे? पोइ ही जानवर, पोइ ही गैर मुस्लिम, उन्हनि में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अंदाज़ो त लॻायूं, कहिड़े नाले जा असीं मुस्लमान आहियूं, कहिड़ी सोच ते बीठल आहियूं, कहिड़े महाज़ ते असां बीठल आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। नमाज़ जी वॾी पाबंदी रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जे दौर जा सहाबा ऐं सहाबियात जा कुझु मिसाल चंद नसीहती तौर बयानु करे ॻाल्हि खे ख़तमु कंदासीं। हदीस शरीफ़ किताब मुस्नद अहमद जे अंदरि हज़रत इब्राहिम बिन अहमद रहिमहुल्लाह ताबईया, उहो कंहिंजो बयानु पियो वाक़ियो करे। हिकु औरत ऐं हज़रत अम्मा मैमूना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी जो चए थो अन इमरातन इश्तक़त शिकवा, हिकिड़ी औरत बीमार थी पई आहे। गौर सां ॿुधंदा हलिजो, उन औरत बास बासी आहे। कहिड़ी बास बासी आहे? ल इन शफ़ानी अल्लाह, जेकॾहिं रब्बुल आलमीन मूंखे इन बीमारी मां शफ़ा ॾिनी, ला अख़रुजन्ना, ऐं ज़रूर बज़रूर निकिरंदसि, फला उसल्लियन्ना फी बैतुल मक़दस, ऐं वञी करे नमाज़ पढ़ी ईंदसि किथे? बैतुल मक़दस में। या औरत किथे आहे? मदीने मुनव्वरा जी रिहाइश आहे। केतिरे क़दुरु मदीने मुनव्वरा खां बैतुल मक़दस परे आहे।
मिसाल ॾींदा हलूं त मक्को ऐं मदीनो पाण में कमो पेश 400 किलोमीटर परे आहिनि। बैतुल मक़दस मदीने खां इन खां बि वधीक परे आहे। इहा औरत बास बासे पई त मुंहिंजा रब करीम जेकॾहिं तो मूंखे शिफ़ा ॾिनी आहे त आउं इन जे बदिले में तो रब्बुल आलमीन जे हाज़िरी भराईंदे बैतुल मक़दस में वञी करे नफ़िल नमाज़ शुक्राने तौर पढ़ी ईंदी माए। फबरात फजहज़त फखरजत तुरीदुल खुरूजा। जिन महिल इहा औरत चाक थी वई हली, इहा औरत चाक थी वई हली, सामान सरणो तैयार कई, खाधो पीतो खयई, हाणे निकिती आहे। हज़रत अम्मा मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि आई आहे। हज़रत अम्मा मैमूना वटि अचण खां बाद में तो सल्लिमु अलैहा, उन ते सलाम कयो आहे। ॾिसो त केतिरी वॾी तरबियत ॾिनल आहे, कीअं अचणा, कीअं सलाम सां पेश आई आहे। अची करे फ़अख़बरतहा, पूरो किस्सो ॿुधायो आहे। अम्मा मुही बास बासी हुई, हाणे मूंखे बास पूरी करणी आहे। अम्मा मैमूना चई थी इजलिसी ते वेह फकुली मां सनाती, खोल पंहिंजो खाधो जेको पचाए करे खणी आई आहे ऐं खा इन मज़ा। इन्नी समियो तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मूं फरमाइंदो ॿुधो हुयो, सलातुन फीही अफ़ज़लु मिन सलातिन फीमा सवाहु मिनल मसाजिद इल्लल मस्जिदल काबा। तू केॾां बैतुल मक़दस ना पंध करे वञी रही आहे शुक्राने तौर नमाज़ पढ़ण जे लाइ, पर आउं मैमूना तोखे ॿुधायां थी ही जेका मस्जिद नबवी आहे मदीना मुनव्वरा में मस्जिद आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां फरमाइंदे नो ॿुधो हुयो त सॼी ज़मीन जे पुठ में, सॼी ज़मीन जे पुठ ते अल्लाह जे प्यारे घर काबतुल्लाह मस्जिद हराम खां अलावा ॿी का बि अहिड़ी मस्जिद कान्हे का जेका मस्जिद नबवी जे मामले जे अजर जे मामले में मुक़ाबले में मथे हुजे। तो हिते नमाज पढ़, हिते तोखे वॾो अजर मिलंदो। इहा वॾी फज़ीलत वारी नमाज आहे। इन हदीस मां, इन वाक़े मां छा थो मालूम थिए, बास बासणी अकेले रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइ, रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइ बास बासण खां बाद में उहा बास पूरी करणी आहे। ऐं हदीस छा थी ॿुधाए त हुन अल्लाह जी बानी नमाज़ जी बास बासी हुई। ओ जेके बीमार थियनि पिया मुसलमान मर्द ऐं औरतूं, उहे नमाज़ जी बास बासिन पिया त अल्लाह असांखे शिफ़ा ॾिनई त नमाज़ पढ़ी करे तुंहिंजो शुक्रानो अदा कयोसीं। पर ही जेके असां मुसलमान पब्लिक आहियूं, फ़र्ज़ नमाज़ असांखां कान थी पढ़ी थिए, रब खे छा मुंहुं ॾेखारींदासीं। अंदाज़ो लगायो आहे या वरी सलाम कयो आहे। सलाम आहे इन औरत खे, सलाम आहे इन औरत जी तरबियत करण वारनि खे त जनाब तोखे कंहिंसां मिलणो आहे त सलाम सां पेश अचणो आहे। हे असांजी मुसलमाननि जे पब्लिक, नंढड़ा त नंढड़ा, वॾा त वॾा, मर्द त मर्द, पर औरतनि वीचारनि खे बि का ख़बर ई कान्हे का त सलाम कीअं आहे, कंहिंसां मिलण जा आदाब छा आहिनि, का ख़बर ई कान्हे का। एतिरे क़दुरु नमाज़ उन्हनि जे ज़हन ऐं दिलि में अहमियत वारी शइ हुई त इते जेकॾहिं बास बासणी आहे त नमाज़ ऐं हेॾो वॾो पंध करे वञी नमाज़ पढ़णी आहे। हिते असांजा घर गॼा पिया आहिनि, घरनि जी सर्वे कयूं त को हले केतिरा घर नज़र था अचनि। रुगो नमाज़ खां पोइ ॿाहिरि था निकिरूं चवंदो इहे सभु माण्हू मस्जिद में गॾु कयूं त अहिड़ियूं 2-3 मस्जिदूं भरिजी वेंदियूं, पर ॾिसो मस्जिद में घणा माण्हू वेठा आहियूं। हीअ असां मुसलमाननि जी सोच आहे। हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला, सही बुखारी हदीस नंबर 1149, किताबु तहज्जुद में नबी साईं फजर नमाज़ पढ़ी वेठा आहिनि, सहाबा किराम बि वेठा आहिनि। हज़रत अबू हुरैरा साईं फरमाईंदा केॾी महिल जो नबी साईं बिलाल सां मुख़ातिब थियो, हीअ नफ़िल नमाज़नि जी ॻाल्हि पई हले, फ़र्ज़ परे जी ॻाल्हि आहे। फ़र्ज़ त उन्हनि जी ज़िंदगी मां निकिरे को तसव्वुर ई कोन्हे, पर नफ़िल ऐं शुक्राने तौर नमाज़नि जो केतिरे क़दुरु इह्तिमाम आहे, केतिरे क़दुरु पाबंदी आहे। बिलाल, हज़रत अबू हुरैरा फरमाए थो फजर नमाज़ पढ़ी करे बस कईसीं, नबी साईं बिलाल सां मुख़ातिब थिया, बिलाल मां अमिलत अमलन अमिलतहु फिल इस्लाम। बिलाल ॾे ख़बर तूं अहिड़ो कहिड़ो ख़ासि अमल कंदो आहीं इस्लाम में जो इन्नी दफ़न अलैक बैन यदैय फिल जन्ना, ऐं जन्नत में जो वियुसि त साम्हूं के माण्हू जे हलण जो आवाज़ पे आयो, उते आवाज़ ॿुधी आहियो। पुछा कयमि त हीउ कंहिंजो हलण जो आवाज़ आहे त ॿुधाइण वारे फ़रिश्ते ॿुधायो त हीउ तुंहिंजे उम्मती सोणे बिलाल जे हलण जो आवाज़ आहे। कारो आहे, कोझो आहे, अखियूं वॾियूं, चप कारा, जिस्म कारो ढूंढा, अल्लाह अकबर, परे ई क़ौम जो आहे, हबशा जो आहे,
मक्कतुल मुकर्रमा में रहे तो गुलाम आ, नबी जो नौकर आ, मुसलमान आ, दिल जिस्म सॼो कारो आ, चेहरो सॼो कारो आ। अल्लाह अकबर कबीरा, इहो ऐब कोन्हे, पर जेका अंदरि हिते दिल रखियल आहे न उहा रब रसूल इस्लाम जे मामले में साफ़ चमकंदड़ आहे, नूर रहमत रब सां भरियल आहे। बिलाल कहिड़ो अमल आहे? चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा अमिलतु अमलन अर्जा इंदी, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे त यादि कोन्हे को जो आऊं एॾो वॾो को अमल करियां थो जंहिं अमल जे नतीजे में आऊं अञा ज़मीन ते आहियां जो जन्नत में मुंहिंजे जूतनि जी आवाज़ तव्हांखे ॿुधण में आई आहे। पर हिकिड़ो ई अमल आहे, इन्नी लम अततहर तहूरा, अल्लाह जा प्यारा पैगंबर जेॾी महिल बि मुंहिंजो वुज़ू टुटंदो आहे ऐं फौरन वुज़ू कंदो आहियां, वुज़ू करण खां बाद में आऊं नमाज़ नफ़िल पढ़ंदो आहियां। शायदि कि मुंहिंजो इहो ई अमल आहे जंहिं अमल जे नतीजे में रब्बुल आलमीन मूंखे एॾो वॾो शर्फ़ ॾिनो आहे जो मुहम्मद करीम जहिड़ी ज़ात पोयां आहे बिलाल हबशी जे जूतनि जो आवाज़ अॻियां ॿुधण में पियो अचे। ही नफ़िल नमाज़ आहे। माना बिलाल सिंह जा फरमायो त आऊं पलीत थियां ई कोन, ऐं नापाक थियां ई कोन, जेॾी महिल बि पेशाब कयां, कदा हाजत कयां या हम बिस्तरी कयां या इतलाम थिए फौरन पाक इख्तियार करे वुज़ू करे ऐं नफ़िल नमाज़ जेतिरी मूं में ताक़त हूंदी आहे, बरकतूं, 4 रकतूं, 6 रकतूं, 8 रकतूं, ऐं नमाज़ पढ़ंदो आहियां। अल्लाह जा रसूल मूंखे लॻे थो त मुंहिंजे रब करीम वटि मुंहिंजो इहो ई अमल क़बूल थियो आहे जंहिं अमल जे करे रब मूंखे एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो। इहो त हो मर्द, पर असां मुसलमाननि जो औरतुनि जो हाल ॾिसो, असांजी मायूं वीचारियूं घर में वेहंदियूं सॼो ॾींहुं गिला, हुन जी गिबत, हुन जी गिबत, हुन जी गिबत, हुन जी न्याणी ते इल्ज़ाम, हुन जे घर जूं ॻाल्हियूं, हुन जे घर जूं ॻाल्हियूं, गाह तां झेड़ा कराईंदियूं, कुकड़नि तां, बकरियुनि तां, जानवरनि तां, बनी जे फुट तां, वेसोए तां झेड़ा कराईंदियूं, तबाही करे छॾी आहे औरतनि। अञा जेकॾहिं का ख़ुशी गमी आई त पोइ रस्मनि में बि सभ खां अॻिते, अड़े मर्द ई छा पिया करियो तव्हांजो औरतूं? साईं छा करियूं, ॿुधनि ई कोन थियूं। असल में छा आहे जो असांजे समाज में तालीम आहे ई कान, असांजे समाज में ही इस्लामी सोच आहे ई कान। इहा शइ हुजे न त हर वक़्तु नमाज़ जी ॻाल्हि हुजे, हर वक़्तु क़ुर जी ॻाल्हि हुजे, हर वक़्तु दुआनि जी ॻाल्हि हुजे, हर वक़्तु जिहाद जी ॻाल्हि हुजे, हर वक़्तु ख़ैर ख़वाही जी ॻाल्हि हुजे। जेॾीमहिल उहे ॻाल्हियूं सभु असांजे मुआशिरे में, ज़हन में, सोच में, ज़िंदगी में अची वेंदियूं हलियूं न, पोइ ही गिला, गिबत, झेड़ा, नफ़रतूं, धागा, तावीज़ सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं न। असांजो मुआशिरो अज़ ख़ुदि पाक थी वेंदो हलियो, मुआशिरो समाज ठही वेंदो हलियो, इज़तूं वधी वेंदियूं हलियूं, हिक ॿिए जे रिश्तनि जो भरम रहिजी वेंदो हलियो। पर असां वटि इहा शइ कान्हे, असां हुनजे उबतड़ आहियूं, मर्द बि उबतड़, असां औरतूं बि उबतड़, नंढड़ा बि उबतड़, वॾड़ा बि उबतड़। त पोइ नतीजा इहे ई आहिनि जेके असां रोज़ ॾिसूं पिया। अल्लाहु अकबर कबीरा। सही बुखारी हदीस नंबर 1150 में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज्र नमाज ते मस्जिद में आया, मस्जिद नबवी में। ऐं ॿुधो, ही मस्जिदनि जा वाक़िया बयान पियो करे, औरतूं मस्जिद में नमाज़ पियो पढ़नि, असांजी औरतूं घरनि में नमाज़ कोन थियूं पढ़नि। नबी से फरमायो घरनि में नमाज़ पढ़ो, घरनि खे क़ब्रिस्तान न ठाहियो, घर में नमाज़ पढ़ो, घर खे क़ब्रिस्तान न ठाहियो। असांजा मौलवी इलाइक़े वारा घर में नमाज़ कोन पढ़ंदा, मस्जिद क़बरनि में नमाज़ पढ़नि पिया, उते मस्जिदूं ठाहे वेठा आहिनि, उते दरगाहनि ते सजदा कनि पिया, रुकू कनि पिया। अड़े ख़ुदा को बेड़ो तव्हांजो गर्क करे किथे लॻायो आवाम खे। प्यारे पैगंबर फरमायो घरनि में नमाज़ पढ़ो, जंहिं घर में नमाज़ कान्हे का क़ब्रिस्तान आहे। भले ज़िंदा वेठा आहियूं, भले थुल्हा थंभरा पाॾा वेठा आहियूं, पर सम्झो त मुर्दनि में शुमार आहियूं। मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु मसलुल हय्य वल मय्यत। पाण करीमन फरमायो हिकिड़ो माण्हू अल्लाह जी इबादत कंदो आहे, ज़िक्र कंदो आहे, उन जो मिसाल ज़िंदा माण्हू आहे, उहो मिसाल ज़िंदा आहे। ॿियो अल्लाह जी इबादत नथो करे, ज़िक्र नथो करे, भले जहिड़ो जाॻंदो आहे, घर में वेठो आहे, पर इहो सम्झो त इहो मुंहुं अलाई मुर्दार ऐं क़ब्रिस्तान वारनि में शामिल आहे। जंहिं घर में नमाज़ कान्हे, क़ुर जी तिलावत कोन्हे का, इहो घर क़ब्रिस्तान आहे, इहो घर क़ब्रिस्तान। अंदाज़ो लॻायो रसूल करीम जी छा तालीम आहे। फजर नमाज़ ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मस्जिद में आया, अचानक ॾिठूं त हिन पिलर खां हुन पिलर में रस्सी ॿधी पई आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा हादल हबल, मुंहिंजा साहिबियो ॿुधायो त ही रस्सी खे छो ॿधल आहे, कंहिं ॿधी आहे, छाजे लाइ ॿधी आहे, कहिड़ी ज़रूरत पई हुई हिन रस्सी ॿधण जी।
साहबा किराम छा जवाब दिनो त ही फलाणे मर्द न फरमायो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादा हबलुल ज़ैनबा अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जका रस्सी बदला या अम्मा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा जी बदला फैदा फरद फतरत तअल्लकत रात जो हिते नमाज़ नफिल पढ़ंदी आ जेडी मल थकी पवंदी आ टंगू जवाब जण लगदियो आहे न ओडी मल ने रस्सी जी टेक ते बिही करे नमाज पढ़ंदी आ पर नमाज नथी छॾे हे नफिल नमाज जो हाल आ हे रब्बुल आलमीन सां औरतन जी मोहब्बत आ हे नमाज सां रब्बुल आलमीन जी नमाज सां चाहत आ औरतन जी फर्ज़ में मूंखे ॿुधायो त केतिरे अॻु भरियूं हुजो जेके तहज्जुद में एतिरियूं साॻी 1151 नंबर हदीस पढ़ो अम्मी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी कानत इंदी इमरातुम मिन बनी असद हिकड़ी औरत हिकड़ी रात अची करे मूं वटि रिहाइश इख्तियार कई आ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचानक आया पुछा कयूं त मन हादी ही आयशा दे त ख़बर रात जो ही औरत केरा किथों आई आ कुल तो फलानतुन मूं चयो त ही फलाणी औरत आ फलाणे कबीले जी औरत आई आ अम्मी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा चे ला तनाम बिल्लैल ही रात जो सुम्हंदी कोन्हे का रात जो सुम्हंदी कोन्हे का छा कंदी आ तदकुरु मिन सलातिहा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं उन जी नफिल नमाज जा तज़किरा कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही पंहिंजो कबीलो छॾे करे मोमिनन जी अम्मा आयशा जे घर में आई आ अची करे मस्जिद नबवी वेझे हुजण जे करे ते नमाज नफिल पढ़ण आई आ ही औरतन जो हाल आ असांजे मर्दन जा कम लथा पिया सॼो ॾींहुं फजर में पूरा ऐं मुसलमान आहियूं ॻाल्हियूं ॿाहिरि असां ॿुधूं नी अल्लाहु अकबर कबीर मज़ाक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब जा या अब्दुल्लाह बिन अमर बिन आस नबी साईं वेठा आहिनि अब्दुल्लाह ला तकुन मिस्ल फुलानिन कान यकुमुल लैल फतरकल लैल अब्दुल्लाह उन्हें माण्हू जिया नथी जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नसीहत पियो करे संजाणी पियो दे हजरत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रात जी नफिल नमाज का थोड़ो परे आ नमाज पाबंदी फर्ज वारी त आहे पर नफिल नमाज का परे आ तो नबी सन के समझाने ॾिनी बिलाल फुलाणे माण्हू जिया नथी आ जेको रात जो क़याम कंदे कंदे नमाज पढ़ंदे पढ़ंदे छॾे ॾिनई उहो क़याम तहज्जुद पढ़ण छॾे ॾिनो अथसि अंदाज़ो लगायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इहो माण्हू ई पसंदि कोन्हे जेको रात जो तहज्जुद नफिल न पढ़े तो पोइ जेके फर्ज़ न पढ़ंदा हुजनि उन्हनि खे नबी गले सां लॻाईंदो उन्हनि खे नबी होदे कुसर प्यारींदो उन्हनि सां नबी मोहब्बत कंदो मुसलमानो अचो पंहिंजी इस्लाह करियो नमाज नूर आहे नमाज में राज आख़िरी हदीस मोहम्मद करीम फरमायो जॾहिं मोमिन मुसलमान मर्द औरतूं फोत थींदा आहिनि दुनिया मां पोइ उन्हनि खे जंहिं महिल क़बर में दाख़िल कयो वेंदो आहे पोइ ॾींहं जो दुनिया जे ॾींहं जो भले कहिड़े बि टाइम ते दाख़िल कयो वञे क़बर बंदि थी मैयत में रूह मोटी ईंदो मैयत जीअं ई उथंदी जेके नमाज़ी हूंदा दुनिया में अल्लाह रसूलुल्लाह सां वफ़ादार उन्हनि जा मुतियो फरमाबरदार हूंदा तो जीअं ई अखि खुलंदी परेशान कोन थींदा डिॼंदा कोन डप कोन थींदो हसरत ऐं हैरानगी कान थींदी दहशत ऐं हेबत में कोन ईंदा ही छा किथे आहियूं जीअं गुनहगार थींदा हाउ फाटंदा एॾी रड़कंदा गुनहगार फासिक फाजिर रब जे दीन खां परे ने फरमायो जेकर इहा आवाज़ दुनिया में अचे तो दुनिया में सॼी साह वारी शइ फना थी वेंदी हली बेहोश थी करे किरी पवंदी एॾी वॾी ख़तरनाक रड़ पर नमाज़ी रब्बुल आलमीन जा फरमा बरदार रसूलुल्लाह ने फरमा बरदार जीअं ई उथंदा आराम सां सुकून सां इत्मीनान सां पहिरियों जुमिलो छा चवंदा असांखे नमाज़ पढ़ण ॾियो असांखे नमाज़ पढ़ण ॾियो ऐं ओॾी महिल नमाज़ जो टाइम नमाज़ असर हूंदो रब जे तरफ़ां असांखे नमाज़ पढ़ण ॾियो बाक़ी ॻाल्हियूं बाद में थींदियूं कंहिंजे साम्हूं हिकिड़ा ख़ौफ़नाक हेबतनाक फ़रिश्ता साम्हूं बीठा आहिनि उन्हनि खे ही कमज़ोर जिस्म वारो मर्द औरत चवंदा पहिरियां नमाज़ बाक़ी बाद वारियूं ॻाल्हियूं हिते पहिरियां दुकान पहिरियां कचहरी पहिरियां रुलण पहिरियां पिनण पहिरियां जेको आहे सो गुनाहनि जा कम नमाज़ पढ़ीसूं त पढ़ीसूं न त उमिरि वॾी आहे उमिरि वॾी थींदे थींदे लुल्हा लंगड़ा थी मरी वियासीं हलिया पोइ गुनाह असांजा जनाज़ा सुनत मुताबिक़
न असांजी तज़ियत सुनत मुताबिक़ न असांजी तदफ़ीन सुनत मुताबिक़। ईअं ई दुनिया में बि जाहिल थी वियासीं हलिया त पोयां जेके दुआनि जा तरीक़ा से बि जहालत वारा। हीअ असां मुस्लमाननि जी ज़िंदगी आहे एंड ताईं। नमाज़ पढ़ो मुसलमानों, पंहिंजी ज़िंदगी में चैन जी ॻाणियो। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह से मूंखे अव्हां खे सम्झो अमल इस्लाह जी तौफ़ीक़ फ़रमाए। आमीन।